अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तखिज़ू मिन मक़ामि इब्राहीम मुसल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चओ आमीन। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में जियारे ऐं इन ई मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्लाह ताला खां दुआ है रब शाल मुर्शिदन जे आस्ताने ते अचण पांजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। हिन आस्ताने जो फैज़ असांजे सीनन में मुंतकिल फरमाए। आमीन। अल्लाह करीम खां दुआ है त हिन आस्ताने खे अल्लाह क़यामत ताईं कायम ऐं दाइम जारी ऐं सारी रखे। आमीन। अल्लाह वारन जे आस्ताने ते अचण बाइस बरकत ऐं बाइस निजात आहे। तवज्जो मुंडे आया हेडे उरे पे ॾिसो। जी महफिल शुरू थी आ तो सभई उबासिन में आयो। कुछ सुजाग जो तो मां तकरीर कया न तो साईं के अर्ज के साईं दुआ फरमाए। अल्लाह मुर्शिद करीम ना आहिन पर उन्हनि जो फैज़ आहे अल्हम्दुलिल्लाह। मोहब्बत वारो मुरीद होजे तो उनके आस्ताने जे पत्थरन मां फैज़ मिलंदो आहे। समझो था। बाकी जे मोहब्बत न होजे, साहिबजादे साहब अगे ही तकरीर कई आ, मोहब्बत न होजे तो मुर्शिद सामो होजे तदे मुरीद अधूरो रहिजी वेंदो आहे। असां सुन्नियुनि जो अकीदो आहे, अहले सुन्नत व जमात जो अकीदो आहे त जे जाए ते अल्लाह वारन जा कदम लगी वञन, अल्लाह वारन जी वेहण जी जाइ हुजे, ओ भली ज़मानो गुज़री वञे, उहा जाइ बरकतुन वारी ऐं रहमतुन वारी हूंदी आहे। जे जाइ ते वली सगोरो कुछ वक्त गुज़ारे वञे, अल्लाह वारो को टाइम गुज़ारे वञे, जितां वलियन जा कदम गुज़री वञन, जितां अल्लाह वारा चंद कदम गुज़ारे वञन, उन जाइ ते अल्लाह पंहिंजो रहमतूं वसाईंदो आहे। दादा लाउड वारा ठाही या सभई तजुर्बा अॼु कंदे मुंहिंजे मथां सही सही ठाही। जीअं सवेर हले पियो त सही पियो हले न, मुंहिंजे अचण खां पोइ वरी ऐं जको नाराज़ न थी वञे। सुभान अल्लाह। माइक चेंज कई अथव। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। अर्ज पे कया त जिते अल्लाह वारन जा कदम लगी वञन, उहा जाइ बि बरकतुन वारी हूंदी आहे। छो त अल्लाह वारा पाण अल्लाह जी रहमत जा हक़दार आहिनि, पर उहे रहमत जा असरात छॾे वेंदा आहिनि। वली सगोरा रहमतुनि जा असरात पोयां छॾे वेंदा आहिनि। जे जाइ ते कदम रखनि उहा जाइ रहमत वारी, जे कपड़े के उहे हथ लाहिनि इस्तेमाल कनि उहो कपड़ो बरकत वारो बणिजी वेंदो आहे। जे माण्हू ते नज़रे करम कनि उहो माण्हू बि बरकत वारो बणिजी वेंदो आहे।
सुभान अल्लाह। हजरत साईं असांजे मुर्शिदन जा मुर्शिद हजरत फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह कुरैशी करीम के सफर में निकता आई कुरैशी करीम जॾहिं निकिरंदा हुया त मुरीदन जो वॾो काफ़िलो वठी निकिरंदा हुया तबलीग जे लाइ। साईं जो निकता त साईं जा फ़कीर ख़ादिम खलीफ़ा मुरीद सभु साईं सां गॾु हुया। हिकु जाइ ते मांझांदो टारण जे लाइ वण जे हेठां अची वेठा। साईं जन वण जे हेठां वेठा कुछ देर मुराक़बो फरमायनि ऐं चेहरो मुबारक मथे करे फरमाइनि पिया त हिते हिन ॻोठ में को पुराणो माण्हू हुजे हुनखे वठी अचो। पुराणे जुग जो माण्हू वॾी उमिरि वारो हुजे हुनखे वठी अचो। ॿ टे कुराड़ा वठी आया। पाण फरमाइनि था बा हिन जाइ ते को अल्लाह वारो आयो हुयो छा? अर्ज़ कयनि साईं को ज़मानो थियो आहे असां नंढड़ा ॿार हुयासीं जीअं अॼु तव्हां काफ़िलो वठी आया आहियो को ज़मानो थियो ईअं हिकिड़ो वलीअनि जो काफ़िलो हितां गुज़रियो हुयो। उन्हनि हिन जाइ ते कुझु वक़्तु गुज़ारियो हुयो। थोरी देर वेठा हुया जीअं तव्हां मंझांदो टारण जे लाइ आयो सेब जे हिते वेठा हुया। हिन खूह मां पाणी पीतो हुयनि हिन वण जे हेठां उहे वेठा हुया। साईं जन फरमायो सुभान अल्लाह हिन वण जे पन मां मूंखे अल्लाह जे नूर जी रोशनी नज़र अची रही आहे। उथिया साईं जन उन खूह में जेके गिरणा लॻल हुया गिरणो जे में रसो ॿधबो हुयो उन मां छिके मथे चढ़बो। बराड़ी जा माण्हू काछे जा सम्झनि था गिरणनि खे खणी उन रसियुनि खे चुमी ॾिननि। पाण फरमाइनि था त हिननि गिरणनि जे मथां बि अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। सुभान अल्लाह। ज़मानो गुज़रियो अल्लाह वारा गुज़री विया। अल्लाह वारनि जी उहा कदम गाह जिते अल्लाह वारनि जो हथ लॻो वली सगोरे जी नज़र ॾिठो त उन जाइ ते अॼु बि रब जी रहमत जारी ऐं सारी आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहम्मदी फैज़ आहे छो त जिते महबूब जा कदम पवंदा हुया उहा जाइ रहमतुनि वारी थींदी हुई। लाज़मिया जे सीने में मोहम्मदी फैज़ आयो सो बि बरकतुनि वारो बाइस बणियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब सोना जे पत्थर ते कदम रखंदा हुया वो पत्थर बि रहमतुनि वारो। जे जाइ इलाइक़े तां गुज़रंदा हुया वो इलाइक़ो रहमतुनि वारो बणिजी वेंदो हुयो। सुभान अल्लाह। मुंहिंजा मुर्शिद शेर पढ़ंदा आहिनि त जिते कदम रखे सुका सावा थियनि हले होत त ककर साया कने। ओ जिते कदम रखे सुका सावा थियनि हले होत त ककर साया कने। ओ वण टिण ऐं अदब जो पाया कन साईं वण टिण ऐं अदब जो पाया कन। मुझे रहबर जी ओ मुझे मदनी जी रफ्तार अजब मुझे दिल भर जा दीदार अजब ते सैयद जा सिंगार अजब मुझे मदनी जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अर्ज पियो कया त मोहम्मदी फैज़ जे सीने में मुंतकिल थींदो आहे वो माण्हू इज्जत वारो थी वियो। हाणे वो वली सगोरो जिते कदम रखे उहा जाइ बि इज्जत वारी बणिजी वेंदी आहे। मौलवी तो चवे आस्थाननि ते छो था वञो दरगाहुनि ते छो था वञो अल्लाह वारनि जे आस्थाननि ॾांहुं छाला था पंध कयो। यो शिरक आहे यो हराम आहे यो बिदत आहे यो नाजाइज़ आहे। मां चवां थो चाचा तो क़ुरान पढ़ियो कोन्हे को जे क़ुरान पढ़ी हा त एतराज़ न करी हा। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। कुरान पढ़न कोन वरी सुनिन ते एतराज।
समझो था साईं फरमाया मुल्ले जो सदाई दिमाग खराब मुल्ले जी बुख कदे लहंदी कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए जड़े हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह शरीफ तामीर फरमायो काबो शरीफ ठाहे अल्लाह जो हुक्म सा हज शुरू थो अल्लाह जो हरम तामीर थो कुरान फरमायो फीहे आयातुम बय्यिनात असल ये थका वेठा आयो जे कुकर जे मथा मां कपोनी सुभान अल्लाह सीब कोने को गर्मी कोने का मौसम भली लगी पिया माशाअल्लाह सुभान अल्लाह कुरान बुधो तो चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमायो मस्जिदुल हराम फीहे आयातुम बय्यिनात इनमें अल्लाह तो फरमाए असा जो चिट्ठियों वाज़ेह निशानियों आहिन सुभान अल्लाह मु अल्लाह जो इनमें निशानियों हिन हिकड़ी त मकाम इब्राहीम सुभान अल्लाह उन्होंने निशानियों में जा हिकड़ी ही निशानी आ जो उनमें हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जे कदमन वारी जाए आहे जिते हजरत इब्राहीम नमाज पढ़ंदो हुयो जिते वेही अल्लाह जो जिक्र कंदो हुयो जिते वेही रब जी इबादत कंदो हुयो जिते वेही अल्लाह जो नालो वठंदो हुयो जिते वेही पंहिंजे मालिक सां मुनाजात कंदो हुयो रब तो फरमाए जे जाए ते इब्राहीम जा कदम लगा जे जाए ते मुझे प्यारे बाने जो मकाम बणियो इहो मूं अल्लाह जी निशानी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरबी में मकाम फारसी या उर्दू या सिंधी में आस्थानो वरी जो सुभान अल्लाह दिल करमपुर शरीफ दिलबर साईं जो आस्थानो आ सुभान अल्लाह चवंदा आहियूं न हे मुझे मुर्शिद दिलबर साईं जो ऐं महबूब इलाही जो आस्थानो आ करमपुर कुरान भी ये तो फरमाए त मकाम इब्राहीम अलैहिस्सलाम जो आस्थानो मौला इन आस्थाने के छा कयूं रब फरमायो ए पुछण वारो बुधो यो आस्थानो आम आस्थानो नहीं ओ यो इब्राहीम जो आस्थानो मामूली आस्थानो नहीं चोत वमन दखलहू कान आमिना जेको आस्थाने इब्राहीम में दाखिल थियो सो अमुन वारो बणजी वियो सुभान अल्लाह अमुन वारो बा दुनिया जी मुसीबतन का बा अमुन वारो आखिरत जी परेशानियन का बा अमुन वारो अज़ाबन का अमुन वारो दर्दन का अमुन वारो जेको आस्थाने इब्राहीम में आयो अल्लाह जे अमान में दाखिल थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान जो फलसफो तो इए तो चवे जेके वलियन जा आस्थाना हिन जेके अल्लाह वारन जा आस्थाना हिन ये आम आस्थाना ना हिन मोमिनन जे ला अमुन जी जाए आहिन सुभान अल्लाह जिते वेही अल्लाह वारा नमाजूं पढ़ंदा हिन वेही मुराकबा कंदा हिन वेही सलातो सियाम ओ क़याम कंदा हिन जिते अल्लाह वारा जिक्र जा हल्का लगाईंदा हिन अल्लाह जे नबी जे नातुन जी महफिल सजाईंदा हिन कुरान ऐं हदीस जी महफिल सजाई वेंदी आ इहा जाए दुनिया वारन जे ला अमुन जी जाए आहे सुभान अल्लाह जो उन महफिल वारी जाए ते उन आस्थाने में ईंदा रब जे तरफा सकीना उन्हनि जे मथा नाज़िल थींदो आ अब करमपुर शरीफ में अचण वारो हिते जेतरी देर वेठा आयो केड़ो गुनाह जो कम कयो असा मौलवी चवे तो न वञो अल्लाह वारन वट हिते असा आया आहियूं सुभान अल्लाह चयो आ अल्लाह जो जिक्र कयो ॿियो केड़ो कम कयो सुभान अल्लाह सच्ची ॿुधायो गलत कम कयो आ छा को असां
इते वेही रब जी इबादत कई है ना सा कुरान बुधऊं पिया रब जो जिक्र कयूं पिया हिकड़ो दफो मानो सुभान अल्लाह चवे हबीबन फरमायो अल्लाह ताला उनके एडो अजुर दींदो आ जो इन जमीन के आसमान के विच में कणक जे दानन सां भरियो हिकड़ो पखी अचे 100 साल हिकड़ो दाणो चुगी वने वरी 100 सालन का बाद में हिकड़ो दाणो चुगी वने अल्लाह ताला सुभान अल्लाह चवण वारे के जन्नत में इन का वडी जिंदगी अता कंदो आहे सुभान अल्लाह जन्नत जा वण जन्नत जा बागात जन्नत जा महल रब जी रहमत निजात सुभान अल्लाह चवण वारन के फरमायो मन काल ला इलाहा इल्लल्लाह औ काल अल्हम्दुलिल्लाह औ काल सुभान अल्लाह हबीबन फरमायो जे चयो ला इलाहा इल्लल्लाह जे चयो अल्हम्दुलिल्लाह जे चयो सुभान अल्लाह जे चयो अल्लाहु अकबर अल्लाह ताला उन जो ने मीज़ान जो पुड़ नेकिन सा भरे छड़ींदो सुभान अल्लाह सुभान तू बुधा घणा दफा सुभान अल्लाह चयो थे इन महफिल में घणा दफा सुभान अल्लाह चाहिए घणा दफा तुझे ला मीज़ान भरियो सुभान अल्लाह बरकत मिलियो इन महफिल में कि कौन मिलियो मकाम में दिल पर साईं ते अचण सा भलाई थी कि न कोन थी अने छा कबे असा सुभान अल्लाह कुरान तो फरमाए जेको मानू इब्राहिम जे मकाम में आस्ताना इब्राहिम में दाखिल थियो मन दखलहु कान आमिना अमुन वारो थी वियो पर उते जो दाखिल थियो हाने दुनिया जा कम न कयो दुनिया जा कम न कयो वे अल्लाह वारन जो आस्थानो आ उन जो अदब कयो अल्लाह वारन जो आस्थानो आ उन जो हया कयो छा कयूं जा मौला अल्लाह जे कुरान इए न सेखारियो त वेही कचहरियूं कयो अल्लाह जे कुरान इए न सेखारियो त वेही गिला कयो अल्लाह जे कुरान इए न सेखारियो त उते वेही झेड़ो कयो अल्लाह वारन जे आस्थाने ते अचो रुकी वेही ओबासियूं ॾेई निंड जा ढकर न खाओ वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला सुभान अल्लाह आस्ताने इब्राहिम के पंहिंजे नमाज पढ़ण वारी जाय बनायो सुभान अल्लाह सजो काबो आ बैतुल्ला उते सफा मरवो बाहे उते हजरे अस्वद बाहे उते मीज़ाबे रहमत बाहे उते हतीमे काबा बाहे उते मुल्तजिम शरीफ बाहे उते मताफ बाहे सफाई मरवो बाहे सही जी जाय बाहे तवाफ जी जाय बाहे काबो शरीफ बाहे पर रब तो फरमाए ए मस्जिदुल हराम में अचण वारा ओ काबे जे अंदर अचण वारा वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला सुभान अल्लाह सुभान नमाज पढ़नी अथई ओ उन जाय ते अची पढ़ जिते हजरत इब्राहीम जा कदम लगा हिन सुभान अल्लाह आस्ताने इब्राहिम ते भी नमाज पढ़ इब्राहिम जे आस्ताने ते भी नमाज पढ़ मौला भला बेहंद नमाज बरकत न मिलंदी छा बेहंद नमाज कबूल न थींदी छा सजो मस्जिदुल हराम अल्लाह असल काबे जी ज़ियारत नसीब करे आमीन आमीन इन बद्दू अरबन के अल्लाह अकुल जो सामान कुछ दे त मदीने शरीफ जा दर खोले आमीन अकुल जा अंधा थी विया आहिनि काबो बंद पियो फलस्तीन जे खिलाफ ॻाल्हाए न मस्जिदुल हराम बंद करे वरी इसराइल जी हिमायत सऊदी जो यो वली अदा यो वीडियो तो ॾेखारे पियो यो इन जो नेतनयाहू याहू ये इन इसराइली बोली में शैतान के सॾींदा आहिनि हकीकत अथव
शैतानी नेतन वो तो चवे ये वीडियो कॉल ता कंदो बुधाए तो मोहम्मद बिन सलमान तो गाल है पे वो वीडियो दे रिकॉर्ड पे दी दे ओदे तू मुझे अब्बे जी जाए ते मुझे भा जी जाए ते इनन वनी बदुन वनी इस्राएलियुन के यहूदियुन के पंजो अब्बो बनायो आहे काबे जा दर बंद किया है अजा तो काबे के वनी अमन जी जाए बनाए इनके खोलियो त अल्लाह तवा के बरकत अता फरमाए सुभान अल्लाह बेशक वरी जो सुभान अल्लाह अल्लाह अकुल दींदो ने अल्लाह समझ दींदा ने मोमिनन जे ला काबे जा दर खोलींदा या त रहमत जी जाए त काबो आ न काबो बरकत जी जाए आ शिफा जो दर काबो आ ज़मज़म शरीफ हर बीमारी जो इलाज सुभान अल्लाह पेट में सूर हुजे या नियत कर काबो काबे जे सामू भी त मां ज़मज़म जो पिया पेट जो सूर लई वने एकड़ो गिलास भी पेट जो सूर लई वेंदे सुभान अल्लाह ज़मज़म पीण गाग में जेका दुआ घुरी ऐ ज़मज़म शरीफ पी रज थी पेट भरे पी हबीबन फरमाया तुझी हर दुआ कबूल है सुभान अल्लाह अल्लाह जल्दी के काबे जा दर खुलन त सभई अली मदीनो ॾिसो आमीन वरी जो सुभान अल्लाह हलो को महबूबन जो शहर ॾिसो अली हलो मदीने हलो मदीने हलो मदीने करमपुर में अचण वारो हलो मदीने टिकट जो बंदोबस्त वो यार कंदो इंशाअल्लाह हलो मदीने मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे उते आ रहमत उते आ बरकत उते आ रहमत उते आ बरकत उते दिलुन जो करार आहे सुभान अल्लाह वो दुनिया जे शहर ने सभिन का सोहणो मदीनो मुनवर खुदा तो जाने अर्श का आला उहा जगह अर्श का आला उहा जगह जिते मिठल जी मजार आहे हरी जो सुभान अल्लाह अर्श का आला उहा जगह ओ जिते पुंढल जी मजार आहे ओ हयात आहे हुजूर मुझो सुने सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साणी थिए उन्हीअ सां सदन में साणी थिए उन्हीअ सां फिरत मां कई जे पुकार आहे सदन में साणी थिए उन्हीअ सां फिरत मां कई जे पुकार आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु सुभान अल्लाह ये तो कुरान बुधाए मां मकाम इब्राहिम जो शान इब्राहिम जे कदमन जी जाए के अल्लाह फरमाए ते नमाज वनी पढ़ो इते वनी बरकत हासिल कयो ये अल्लाह जी निशानी आ छा इब्राहिम जा कदम लगा उहा जाए रहमतन वारी बनजे जिते इब्राहिम जे नबी मोहम्मद मुस्तफा जा कदम लगा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह उन मदीने जो शान केडो आ वरी जो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो वाह आज तुझे शहर जो आला शान तुझी गलिया जी गाल न विसरे
मकाम इब्राहिम जी गाल बुधई हलिया त तोखे मकाम मोहम्मद जी गाल बुधाया। सुभान अल्लाह। है वाह तुझे शहर जो आला शान तुझे गलिया जी सही गाल न विसरे ओ आगुर तू चौजरो। सुभान अल्लाह। आगुर तू चौजरो ओ जन्नत नूर निशान तुझे गलिया जी गाल न विसरे है तुझे शहर जो आला शान। वॾे आवाज़ सां चओ तुझे शहर जो आला शान तुझे गलिया जी सही गाल न विसरे। पैर उखाड़ा पंथ में ला। सुभान अल्लाह। सुबह जो वञी मदीने जे आशिकनि जो हाल ॾिस। ओ पैर उखाड़ा पंथ में ओ मस्तहलन निज़मान तुझे गलिया जी गाल न विसरे है तुझे शहर जो आला शान तुझे गलिया जी गाल न विसरे। ओ वाह सुबह जो सोच रो सिज निकरंदो आ त पहिरियों किरणो अचे गुंबद खज़रा ते परे। ओ वाह सुबह जो सोच रो ओ रातुनि में रिज़वान तुझे गलिया जी गाल न विसरे तुझे शहर जो आला शान जो तुझे गलिया जी गाल न विसरे। सुभान अल्लाह। आखिर में दिल पर सही मक्ते में तो फरमाए ओ नूरी नगर का दिल पर सही नूरी नगर का मुझो मुर्शिद सही मोटियो थी मस्तान ओ मोटियो थी मस्तान तुझे गलिया जी गाल न विसरे या रसूल अल्लाह तुझे शहर जो आला शान ओ तुझे शहर जो आला शान तुझे गलिया जी सुना गाल न विसरे। सुभान अल्लाह। यानी दिल ठरिया सोचे सुभान सुभान अल्लाह। बरकत की गाल कजे तो मदीने का वधीक ॿी का बरकत आहे ही कोन। मदीने का वधीक ॿी का बरकत आहे ही कोन। दुनिया जूं सॼियूं समूरियूं बरकतूं अल्लाह मदीने में रखाए छॾियूं। ऐं जे मकाम इब्राहिम ते भी दुआऊं कबूल थियनि मकाम इब्राहिम ता बरकत हासिल थे मकाम इब्राहिम ते भी नमाज जो हुक्म थे छा मकाम मुस्तफा ते भी आजिज अर्ज करे त अर्ज कोना खपे। दिल से जवाब दे। मकाम इब्राहिम ते भी दुआऊं घुरण जो मुरायो वतखिज़ु मिन मकाम इब्राहिम मुसल्ला। मुसल्ला लफ्ज़ जी माना हिकड़ी त नमाज जी बाहे नमाज जी जाइ बनायो बियो मतलब आहे त दुआ घुरण जी जाइ बनायो। दुआ घुरण जी ते भी दुआ घुरो। इब्राहिम जे मकाम ते दुआऊं कबूल थींदियूं मोहम्मद मुस्तफा जे मकाम ते दुआऊं कबूल कोन थींदियूं। बेशक अंधो थियो आहे मुल्लो अल्लाह अंधो थियो आहे अले चरियो थियो आहे अले ज़ाल मोचड़ा आया त घर में अल्लाह मुल्लन मां हुई ज़ालूं बेज़ार हूंदियूं। फकीरन जी ॻाल्हि न आहे। फकीर अल्हम्दुलिल्लाह हिक खां चार चार रखियो वेठा हूंदा आहिनि। कीअं मुरीद
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब जे शहर जी गाल कजे जेको खाली झोली खणी ईंदो आ मकाम मोहम्मद ते बीहंदो आ अल्लाह हर सवाल कबूल कंदो। आशिकन जी आदत ही आहे त महबूब जे दर ते वनी दुआ घुरजे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। अर्ज पे कयो त बरकत हासिल करण आस्थानन मजा वलियन जे शैन मजा हराम नाहे बल्कि कुरान जो हुक्म है। बाजे शिरक हुजे त कुरान हुक्म दिया साईं तवा पाण बुधायो कुरान फरमायो त इब्राहिम जी जायद भी नमाज पढ़ो। मञणो पवंदो त अल्लाह वारन जे आस्थानन ते वञण पाए से बरकत आहे। अल्लाह वारन जे जिस्मन ता जेका शे लगी वने वो कपड़ो वा शे बरकत वारी बणजी वेंदी आहे। हजरत सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमाए त कुंतु इंदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा नाज़िलुन बिल जअराना बैन मक्का वल मदीना। हिकड़े दिहाड़े जअराना जेको मक्के ऐं मदीने जे विच वारी जाइ आ न जअराना जे मकाम ते मुंहिंजा लजपाल नबी तशरीफ फरमा थिया आहिनि। हरी जो सुभान अल्लाह। जराना जब भाग जो नबी जा कदम लगा साईं करीम आया हजरत हबीब किबरिया साहबी तो चवे सब सा बैठा हुयासी हिकड़ो मानू आयो महबूबन सा हजरत बिलाल को गड हुयो फअतन नबी आराबियुन नबी सोने वटे हिकड़ो आराबी आयो जे सवाल कई अला तुंजिजुली मा वअतनी ए अल्लाह जा रसूल मुखे उहा शे दे जो तो मुसा वायदो कयो। सुभान अल्लाह। जो तो मुसा वायदो कयो हो उहा शे दे। फकाल लहू अबशिर अबशिर महबूब करीम ने के दिसी फरमायो मुबारक थई मुबारक थई। सुभान अल्लाह। ओ को बेवकूफ हुयो तो अक्सर त अलैहि मिन अबशिर साईं तरू की मुके खुशखबरी जा लफ्ज मुबारक दई चाहिए छडे दो नी कुछ कोन साईं करीमन के जो इए चई त महबूबन करीमन के गुस्सो अची वियो फअकबल अला बी मूसा व बिलालिन का hayअतिल गदबान हबीबन कावड़ जो इजहार करे हजरत अबू मूसा दे ऐ हजरत सैयदना बिलाल दे मुतवज्जे थिया फकाल रद्दुल बुशरा फअकबला अंतुमा ए अबू मूसा ए बिलाल हिम्मत खुशखबरी रद्द करे छडी या मुबारक मा तवा पिनी के तो दिया। वाह मुख्तार नबी वाह इख्तियार वारा नबी जेके जन्नती बनाई तू वसवारो आई। मुल्ला चवे तो भाई हदीस जो हवालो बुध बुखारी शरीफ किताबुल मगाजी में मुस्लिम शरीफ किताब फजाइल सहाबा में ये हदीस मुस्नद अबू याला में इमाम अबू याला दिया ये हदीस ऐ कसीर तादाद में सही इब्न हिब्बान वारे भी हदीस आंदिया। मुझे नबी जो इख्तियार इन हरनी किताबन में लिखियो पियो आ मौलवी बुखारी तो पढ़ी तो बुखार का सिवा भी काशे नथी अचे मुझे नबी जो इख्तियार तो इहो आ नबी जेके वणे बस वारो आ जन्नत जी खुशखबरी दई छडे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तू भी ना अराबी वांगुर रद्द तो करी तो तू तड़ियल ही अल्हम्दुलिल्लाह असा खुशखबरियों वंडण वारा अल्लाह हरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो नबी सुनो
खुशखबरी दे त असां महबूब जी खुशखबरी कबूल करण वारा आहियूं। हाँ बा आहे कि न? असांजो इख्तियार, असांजो अक़ीदो आहे त महबूब सुहिणो इख्तियार वारो नबी आहे। मुंहिंजे नबी सुहिणे खे वटि जेको आयो सो अॾिजी वियो, पाण रद्द न करे। अबू जहल त आयो हुयो न, अबू जहल आयो हुयो जहन्नमी थी वियो, अबू लहब बि वेठो हुयो, बल्कि घर सां घर गॾु हुयो अबू लहब, घर सां घर गॾु हुयो अबू लहब जो, पर वरी बि पिराए न सघियो। अबू मूसा ऐं बिलाल चयो या रसूल अल्लाह असांखे ख़ुशख़बरी क़बूल आहे। सुभान अल्लाह। बिलाल जी या मोहब्बत वारी अदा ॾिसी मुंहिंजे दिल पर साईं वरी ॻाल्हायो। चओ सुभान अल्लाह त ॿुधायां। जदों मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, छॾिया बारीअ बख़्शे कुल बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो बिलाल हिन त खुशखबरी रद्द करे छड़िया, फअक़बला अंतुमा, या खुशखबरी तव्हां ॿिन्ही खे थो ॾियां। ते अबू मूसा अशरी ऐं हज़रत बिलाल सां खिताब कंदे साईं जन फरमायो तव्हां क़बूल कयो। काला क़बिलना या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह तू वंड दी असां क़बूल न कयो, इहे कीअं थो थी सघे? तो ॾिनो आशिकन क़बूल कयो आहे। सुमदआ बिकदहिन फीह मा, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वॾो प्यालो घुरायो जंहिंमें पाणी हुयो। फगसल यदे, उनमें पंहिंजा हथ धोतन, वो वजहू फीह, उन सां पंहिंजो चेहरो मुबारक धोतन। ऐं साईं करीमन उनमें गुरड़ी मुबारक फरमाई। सुम्मा काल इशरबा मिन्हो, ए बिलाल ए अबू मूसा, हे पानी तव्हां ॿई ॼणा पियो। सुभान अल्लाह। वाह वाह सही वाह। अल्लाह बिलाल तुंहिंजा ठठ वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नबी जे वात वारो पानी जेते हिक नज़र मुझे साईं जी थी वने, तेजे मथा जहन्नम जी बाहि हराम थी वने। जे जिस्म में मुझे नबी जे वात वारो पानी वने, जे वात में मुझे, जे पेट में मुझे नबी जी पिक मुबारक वने, चो तो उन जो शान केॾो आला हूंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अफरगा अला वजूहिकुमा व नुहुरिकुमा। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे इहो कुछ पानी पियो ऐं ॿियो पानी खणी पंहिंजे चेहरे ते पंहिंजे जिस्म ते। सुभान अल्लाह। हरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं पानी ॾिनो पियो हिन खे, ॿियो खणी मुंह ते हणो ऐं पंहिंजे जिस्म ते मलियो। सुभान अल्लाह। अल्लाह जो इते ई वुज़ू टुटी पियो। अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मौलवी तो चवे तो बरकत हासिल करना हराम आ, शिरक आ। अरे शिरक जी तरगीब रब जो नबी दींदो आ। रसूलुल्लाह तो शिरक जी पार पटण आयो, असा के सबक मिलियो तो मुझा महबूब असा के दर्स दिनो तो मुंह मोहम्मद करीम जे जिस्म सा लगल हर शे बरकत वारी आहे। जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत सैयदना बिलाल तो फरमाए, अबू मूसा तो फरमाए, सो पानी असा पंजे सीने ते मलियोसी, पंजे चेहरे ते मलियोसी। हबीबन वरी असा ने दिसी मुस्कुराए फरमायो, अबशिरा तवा पिनी के मां मोहम्मद करीम मुबारक थो दिया। कदल कदा फफाला, असा प्यालो वठी इए कयोसी जे साईं करीमन फरमायो त अंदर पर्दे में सैयदा उम्मे सलमा साइण भी बीठी हुई, ते भी इहो मंजर ॾिठो पे। मराई सतरे पर्दे जे पोयां अम्मा
सलमा साइण जेका नबी जी घर वारी सोने नबी जी रानी घर थयानी आ ते भी यो मंजर डिठो पे रड़ गई हजरत बिलाल के चई अन अफदिला न उमकुमा ओ बिलाल ओ अबू मूसा सजो पानी तमा इस्तेमाल न कजो थोरो मुझे ला तो खणी अचो सुभान अल्लाह मां उम्मे सलमा साइण फरमायो ओ बिलाल सब पानी रुकी तुझे ला नाए या जेका खुशखबरी तहां के मिली या उन मां थोरो वंड मुखे बदिजो हजरत बिलाल तो चवे मां वरी प्याले मां थोरो पानी असा इस्तेमाल कयोसी जो वरी अम्मा साइण के दिनोसी अम्मा साइण भी इए कयो जी नबी हुक्म दिनो हुयो जो सुभान अल्लाह नबी फरमाया न उम्मे सलमा यो शिरका छाती करी यो तो हराम आ उम्मे सलमा यो छा थी चई छडे दे इनके यो बरकत हासिल करण जायज नाहे नबी जे कम का मनो न करे वो असा जे ला सुन्नत बणजी विंदो सुभान अल्लाह नबी जे सामो जेको अमल थे जेको फेल थे जेको कम थे मुझा महबूब उनके अणवणदड़ निगाह सा न दिसन या उनके नापसंदीदगी जो इजहार न कन या उन कम का छलन त अहले सुन्नत व जमात जो अकीदो वा असा जे इमामन जो इहो ही निगाह ते इजमा वा नबी जे कम का मनो न करे वो बि ऐन नबी जी हदीस नबी जो फेल मनबो आ सुभान अल्लाह बीबी उम्मे सलमा साइण जो बि अकीदो हुयो त नबी जे दर ते दुख लहंदा आहिनि गम लहंदा आहिनि नबी जे के खुशखबरी दे नबी जे दर ते ईंदड़ साइल कदे खाली को न मोटंदा आहिनि सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा के भी सबक मिलियो दुनिया वारन जे सामू राड़ा रड़ियूं दाऊं न कर गुलाम नबी में सर तो चाहिए पढ़ा शेर ये तो सब दर्द खोल बाली दिल पर जैसा मोह राड़ू कबियों तरोजे अतहर जैसा मोह सब दर्द खोल बाली दिल पर जैसा मोह राड़ू कबियों रोजे अतहर जैसा मोह ओ मतनी चढ़े दियन जो मोहताज छो कसूर जो हवालो महबूब के दिबो महबूब के दिबो सद पहुंचदा जरूर ही सरवर जैसा मोह सद पहुंचदा जरूर ही सरवर जैसा करमपुर में अचण वारा राड़ू कबियों तरोजे जैसा मोह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा जे ला इज्जत इन में आ जो मदीने वारे साईं सा मोहब्बत रखो तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बड़े आवाज पढ़ो सल्लल्लाहु ये हदीस हजरत सईदा उम्मे सलमा साइण का रिवायत है
सईदा उम्मे सलमा दी फरमाए हिकड़े दिहाड़े मुंहिंजा महबूब सोना मुझे घर में हुया साईं करीम फौक बैती जालिसा घर जे मथा वेठा हुया पाण फरमायन इतनी बेगस्लिन या सलमा ओ सलमा मुझे ला व्यंजन जे ला पानी खणिया मां पियस बेर जे पन्नन में गरम कयल पानी साईं जन जे ला खणी आया पानी जे बेर जे पन्नन में ट्रहक आए उन पानी सा व्यंजन मदीने वारे साईं जी सुन्नत है सुभान अल्लाह ना खणी आयस पानी फसफैतुहु लहू मु प्यालो वटो खणी माने नबी जे मथा वहाइण शुरू कयो मथे मुबारक ते वहायो फगसलहु महबूबन उन सा पंजो मथो मुबारक धोण शुरू कयो व इन्नी लअंजुरु इला कुल्लि कतरतिन तक़तुरु मिन रअसिही मां ॾिसां पई कतरो कतरो जेको नबी जे मथे मुबारक मां हेठि वापसि थाम में किरे पियो इएं पियो महसूस थिए त अन्नहु दुर्र यलमओ जे चमकदार हीरो हूंदो आहे मोती हूंदो आहे पानी जो कतरो मोतियुनि वांगुरु हेठि किरी रहियो हुयो सुभान अल्लाह पानी त पानी आ पर हीअं जो महबूब मथा किरे पियो पानी बि नूर वारो बणजी पियो वञे सुभान अल्लाह अब इन हदीस जो हवालो ॿुधी जर मथा में बुखार चढ़ी वञे मौलवी के इन हदीस के इमाम तबरानी पंहिंजे किताब मजमुल औसत में आंदो आहे हजरत सईदा उम्मे सलमा दी फरमाए महबूबन करीमन जे मथे मुबारक ता पानी पियो किरे त कतरो कतरो नूर वारो पियो बणजी वञे महबूब फलमा फरग मिन गुस्ली जरे गुस्ल मां फारिग थिया वो पानी जेको किरे पियो हिकड़े वटे में हिकड़े थाल में पियो किरे हबीबन फरमायो ओ उम्मे सलमा हे पानी खणी वञ एड़ी जाइ ते हार जिते माण्हू जी नज़र न पवे उन जाइ ते उछलाए आ मां छा कयो जो पानी जो वटो खयो वो प्यालो खयो जेतिरो पी सघा पई वो सॼो पानी पीतो सुभान अल्लाह जेतिरो पी सघे सो पीतो सुभान अल्लाह ॿियो वैसे मदीने खां ॿाहिरि घर खां ॿाहिरि हिकिड़ो वण हुयो उनजी पाड़ में हारे सुभान अल्लाह वापसि आयसि साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए उम्मे सलमा पानी जो छा कई अर्ज के या रसूल अल्लाह जेतिरो पी सघां पियो ओतिरो पीतम ॿियो वण जे पाड़ में हारे आई आहियां सुभान अल्लाह साईं जन फरमायो इज़हबी फक़द हर्रमकिल्लाहु बिज़ालिका अलन्ना सुभान अल्लाह ओ उम्मे सलमा यो पानी जेको तुंहिंजे पेट में वियो पानी जे करे अल्लाह तुझे मथा जहन्नम जी बाए हराम करे छदिया ओ उम्मे सलमा तोखे जहन्नम जी बाए कोन छुंदी नमाज न पढ़ी अथई रोज़ो न रखियो अथई हज जे ला कोन वैया काबे जा फेरा उम्मे सलमा कोन ॾिना आहिनि मस्जिद में वेही निरड़कारो सजदन जे करे न कयो अथई रुकू न कया अथई सजदा न कया अथई करम परवारो खुदा जी इज्जत जो कसम उम्मे सलमा रुगी नबी जो मुस्तमल पानी पीतो आ इन पानी जी आ बरकत आ जो यो पानी जहन्नम जी बाहि खां निजात तो ॾेई छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आखिरी ॻाल्हि इंसाफ़ जी सुभान अल्लाह ॿुधायो जे पानी में इहो पावर आहे नबी जो मुस्तमल पानी उन में यो पावर आहे जो जहन्नम जी बाहि खां निजात ॾेई छॾे मुर्शिद दिलबर साईं जे आस्थाने ते अचण वारो ॿुधायो त उन मुस्तफा जो पाछो केॾो पावर हूंदो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह समझ में आई ॻाल्हि कुछ अकीदे जी वसाहत थी मु हिकड़ी आयत ॿ हदीसूं पढ़ियूं सुभान अल्लाह वॾो टाइम थी वियो तव्हां बि थकरी पिया हूंदो साईं जन तकरीर सुभान अल्लाह
तवा हिते आया आयो असुल शुरुआत थी हुई त अल्लाह वारनि जे आस्थाननि में बरकत हूंदी आहे मदीने वारे साईं जो फैज़ आहे मुंहिंजे लजपाल नबी जी नज़र आहे उम्मत मां कॾहिं बि मुहम्मदी फैज़ ख़त्म न थींदो बेशक जेसी तौबह जो दरवाजो बंद नथो थे तेसी उम्मत मुहम्मदिया मझा फैज़ मुहम्मदी बंद न थींदो जो मुहम्मदी फैज़ मन्यो था जाती आहे त ये बरकतूं अज भी जारी है सारी है सुभान अल्लाह तू मां खुश नसीब आयूं जो अज असां जे जाए ते वेठा आयूं या जाए भी बरकतुन वाली सुभान अल्लाह इन जाए ते मुझे मुर्शिद महबूब इलाही जा कदम लगा है सुभान अल्लाह इन ही मैदान में मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं अल्हम्दुलिल्लाह ये जाए बरकत वारी आ नवा हिते आयो ये न भायो तो दिलबर साईं ना आया है दीदार न थियो ये खाली मोटी आसी पुट अल्लाह वारन जे आस्थानन ते जेको इंदो आ खाली न विंदो आ वरी जो सुभान अल्लाह जेको मोहब्बत रखे जंहिंजे सीने में मोहब्बत हुजे उन जो नंढड़ो अमल भी अल्लाह वट कबूल आहे बेशक वरी जो सुभान अल्लाह लतीफ साईं फरमायो त मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन उन्हनि जो सराफन अण तोरियो अखायो पर दगा रखे दिल में सनो कत्यो जन तन जो सराफन दुको दाखिल न कयो पुराने जमाने में एट ते वही सुट कती जी हुई औरतूं धागो ठाई जी हुई लतीफ साईं तो फरमाए जन रंढा रोड़िया थुल्हा मोटो धागो ठायो बेसरो ढेरो ठायन को फायदो न हो पर मोहब्बत मां ठायन त सराफन उन्हनि जो रंढा भी कबूल करे सुभान अल्लाह पर हिकड़ी वेठियूं दगा रखे दिल में ब्याई रखे मोहब्बत न हुई इए ही वेठा हुआ हरू भरू जा बेजारी मां दगा रखे दिल में सन्हो कत्यो जन सुठो सुहिणो धागो ठायन पर सराफन वटि आयो मालिकन वटि पहुतो त उन्हनि जो हिकिड़ो ढेरो भी कबूल कोन कयो पुट मोहब्बत रखो अल्लाह वारनि जे लाइ अक़ीदो साफ़ कयो वलियन जे लाइ भलो अक़ीदो रखो अल्लाह वारनि जे लाइ उहो अक़ीदो रखो जेको अहले सुन्नत व जमात जे आलिम बुज़ुर्गन सेखारियो असांखे ॿिए पासे वञण जी ज़रूरत ई नाहे असा सुन्नी आयूं सुन्नी रहंदासीं सुन्नी में ही मरंदासीं इंशाअल्लाह अहले सुन्नत व जमात जी जमात सां गॾिजी क़यामत में उथंदा इंशाअल्लाह अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए पुट को हे पंधड़ा कज़ा न कयो अच वञ रखो हिते पंधड़ो तवां जो विख जो तवां के इंशाअल्लाह अजर मिलंदो तवां के फायदो थींदो हिते दीन मिलंदो तवां के कुरान मिलंदो सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी मिलंदी उन जे करे अच वञ रखो मुझे पीर कामिल सां सच्ची निस्बत रखो दिलबर सुणे सां सच्ची मुरीदी में दाखिल थी वञो पांजो पान खे त सुधारियो अथव पंहिंजा यार दोस्त भी वठी अचो वेंदा आहियो न कचहरी ते अदा अल्लाह जे होटल ते मानी खाइण था हलो पंज ॿिया भी सीड़ा वांदा माण्हू दुनिया जे कमनि जे लाइ यार दोस्त कतारींदो अल्लाह वारनि जे आस्थाने ते वठी अच न यार जिते भलाई तुझे वठी अचण जे करे तुझो हिकड़ो यार सुधरी पवे न क़यामत जे ॾिहाड़े उहे जेतिरा अमल कंदो उन जो अजर अल्लाह तोखे बता फरमाए सुभान अल्लाह पंधड़ा कज़ा न कयो अल्लाह वारनि जे आस्थाननि ते अच वञ रखो त रब राज़ी थे रब जो हबीब शल राज़ी थे अल्लाह मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन किबला पीरे तरीक़त रहबरे शरीयत असांजे दिलनि जा ठार किबला साईं पीर मोहम्मद हसनुल्लाह अल मारूफ मिठड़ो साईं इलाही करमी दामत बरकातुहुल आलिया ईंदा पंहिंजी मिठड़ी गुफ्तार सां असांजे सीननि खे मुनव्वर कंदा सभई वियो आख़िरी दुआ में शरीक थी ख़ैरात महफ़िल जी वठी पोइ